असांजी स्कूल काफी टाइम बंद हुई, हाणे खुली आ। असांजे टीचर पढ़ाए पे असांखे ॾाढी खुशी आहे। ई सी जी असांजी स्कूल पहिरीं बंद हुई, हाणे स्कूल खुली आहे। उमरकोट जे डगो फारम शहर वेझो अल यूसुफ एलिमेंट्री स्कूल 7 साल बंद हुजण बैदि ॿीहर खुली वई, शागिर्दनि में ख़ुशी। तालका उमरकोट जे ॻोठ मोहम्मद यूसुफ भट्टीअ में हीउ स्कूल 2008 में सिंध एजुकेशन जे तावन सां खुलियो, जेको 10 साल बहितर कारकर्दगी ते हलियो। किन सबबनि जे करे 2018 में बंदि थी वियो, जंहिं बैदि कुझु ॾींहं अॻु ॿीहर खुली वियो आहे। स्कूल खुली वञण बैदि शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में ख़ुशी। हिन असांजे इलाइक़े जे स्कूल जी बहाली लाइ असांजी वॾी कोशिश रही आहे। रिपोर्ट करे रहिया आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। असांजी स्कूल काफी टाइम बंद हुई, हाणे खुली आ। असांजे टीचर पढ़ाए पे असांखे ॾाढी खुशी आहे। ई सी जी असांजी स्कूल पहिरीं बंद हुई, हाणे स्कूल खुली आहे। काफ़ी अरसनि खां बंदि हुई, स्कूल खुली आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। हिते ॿार पढ़नि था, छोकिरियूं बि पढ़नि थियूं, छोकिरा बि पढ़नि था। ए बी सी सी जी स्कूल काफी टाइम तक बंद हुई, हाणे स्कूल खुली आहे। टीचर पढ़ा थी, हाणे असां ॾाढी ख़ुशी थी आहे। ए बकरी, ए भलो, ए तारो, ए थंबो। असांजी स्कूल बंद हुई काफी दिन खां, हींअर खुली आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ये स्कूल फर्स्ट फेस जो आहे, जेको 2008 में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां स्टार्ट थियो। तक़रीबन 10 साल तमामु सुठो स्कूल हलियो। 500+ ॿार हुआ हिन में, ऐं काफ़ी हिन इलाइक़े जूं छोकिरियूं जेको आहे सो हिन स्कूल में एडमिट हुयूं, जेके मैट्रिक ताईं पहुची ऐं किन जॉब में लॻी वियूं आहिनि। के काफ़ी छोकिरियूं जेको आहे सो डॉक्टर थी वियूं आहिनि, के इंजीनियर थी वियूं आहिनि हिन स्कूल मां निकिरी। ऐं उनखां पोइ 10 साल स्कूल सुठो हलियो। कुझु किन सबबनि जे करे जेको स्कूल बंदि थी वियो, वरी 5-7 साल बंदि हो। हींअर वरी सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां उन्हनि जी महिरबानी वरी जेको स्कूल असांजो बहाल थियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं आहे, तक़रीबन 100+ ॿार आहिनि ऐं हिन इलाइक़े में काफ़ी ॿार आहिनि। तक़रीबन 2000 जे लॻभॻि ॿार जेको आहे सो आउट ऑफ स्कूल वेठा आहिनि ऐं काफ़ी छोकिरियूं जेके आहिनि। मेन मसइलो हिते आहे त जेके छोकिरियूं आहिनि स्कूल एज जूं, उहे हिते स्कूल वेझो में न आहे। गर्ल्स स्कूल को बि कोन्हे तक़रीबन। बाक़ी कॉलेज लेवल तक़रीबन उमरकोट हितां खां 18-20 किलोमीटर आहे, कुंडली 15-20 किलोमीटर आहे। कन्वेंस जो मसइलो आहे, काफ़ी छोकिरियूं जेको आहे सो मैट्रिक करे घर वेही रहंदियूं आहिनि। ऐं असांजी इहा कोशिश आहे त हिन स्कूल खे असीं मथे वठी वञूं, हायर सेकेंडरी ताईं कयूं, त हिन इलाइक़े जूं नियाणियूं पढ़ी पवनि ऐं हिन इलाइक़े में तइलीम जो जेको आहे सो वॾो फुक़दान आहे। हिते तक़रीबन ग़रीब माण्हू आहिनि ऐं जेके आहे सो हारी जेके तबिको आहे, मज़दूर तबिको आहे, उनजा ॿार स्कूल पहुची नथा सघनि। उन लाइ असांजो प्लान कयो आहे त असां पंहिंजी कन्वेंस ॾींदासीं, बसूं लॻाईंदासीं, रिक्शा लॻाईंदासीं, या ॿियो को बि जेको मसइलो आहे उन लाइ कंदे। अॻु में बि असांजी बस लॻल हूंदी हुई, जेका ॿारनि खे खणी ईंदी हुई, घणी छॾींदी हुयूं। टीचर बि असांजो जेको आहे सो गाॾियुनि में ईंदियूं हुयूं। उनजे लाइ वरी इहो प्लान आहे, असां पंहिंजी बस लॻाईंदासीं, इंशाल्लाह ॿारनि खे घरां खणंदासीं ऐं वरी घर वापसि छॾींदासीं। ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू